फ़अऊज़ु बिल्लाहिस्समीइल अलीम मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वलतंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। हर क़िस्म जी हमदई सना वॾाई ऐं वखाण अल्लाह मालिकुल अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जे लाइ, जेको हिन धरतीअ जो अकेलो ख़ालिक़ी मालिक आहे, जेको अला कुल शैइन क़दीर आहे, जेको वहदहु ला शरीक आहे, जेको बेपरवाह बादशाह ज़ात आहे। दुरूदी सलाम हुजन इमामुल अंबिया ख़ातमुन नबीयीन रहमतुल लिल आलमीन सैयदुल मुरसलीन अकरमुल खलाइक सैयद वुल्द आदम रहबर ऐं रहनमा मुक़्तदा ऐं पेशवा जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन जी ज़ाते अक़दस ते मुख़्तसर हमदी सना खां पोइ मुझा भाइरो बुज़ुर्गो अज़ीज़ो दोस्तो, रब्बे कायनात अल्लाह कमुल हाकिमीन पंहिंजी किताब कलाम मुक़द्दस क़ुरान हकीम में सूरत हशर जे आख़िरी रुकू जे इब्तिदा में असांखे कुछ ॻाल्हियूं सम्झायूं जंहिंजो माना ऐं मफ़हूम ईअं थींदो त लोक लॾण ते तूं अॾण ते सादा कंहिं सम्झायो अथई, दुनिया जे फंद में फासी वक़्तु पंहिंजो अजायो विञायो अथई। अल्लाह रब्बुल आलमीन आले ईमान सां मुख़ातिब आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। सैयदना अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमाइनि था त जॾहिं क़ुरान हकीम में अल्लाह रब्बुल आलमीन अहले ईमान सां मुख़ातिब थिए, उते चइनि ॻाल्हियुनि मज़ा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर हूंदी। लिहाज़ा हर ईमान वारे इंसान खे, हर मुस्लमान खे, हर मोमिन खे जॾहिं इहा आवाज़ कन ते पहुचे, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, त पंहिंजा कन, पंहिंजो ध्यानु, पंहिंजी तवज्जो, पंहिंजो दिली दिमाग़ उन आयत ॾांहुं गौरी फ़िक्र सां ॿुधी करे पंहिंजी इस्लाह कजो। चइनि ॻाल्हियुनि मज़ा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर थींदी। या अल्लाह रब्बुल आलमीन उते तबशीर जो हुकुम ॾींदो, माना जन्नत जी ख़ुशख़बरी ॾींदो, या तहज़ीर फरमाईंदो, माना जहन्नम खां बचण जो हुकुम ॾींदो, जहन्नम जे बारे में ॿुधाईंदो। टी ॻाल्हि अल्लाह रब्बुल आलमीन आले ईमान खे कंहिं ॻाल्हि जो हुकुम ॾींदो, चौथी ॻाल्हि कंहिं ॻाल्हि खां मना कंदो। त या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, अॻिते जी ॻाल्हि गौर सां ॿुधो, तवज्जो सां ॿुधो, दिली दिमाग़ सां ॿुधो, कन लॻाए ॿुधो। उहा ॻाल्हि कहिड़ी?
माना काबिले गौर, काबिले तवज्जो, अमल जोगी गाल आहे, नसीहत जोगी गाल आहे। इत्तकुल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼी वञो। अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ पंहिंजे दिल में विहारियो। ऐं अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ अज़ीज़ दोस्तो दीन इस्लाम जी बुनियाद आहे। ऐं हिक मुस्लमान, हिक मोमिन जो क़ीमती सामान ऐं क़ीमती मता इंसान जो तक़वा, परहेज़गारी ऐं अल्लाह जो ख़ौफ़ आहे। इन खां मथे ॿी का क़ीमती शइ न आहे। दीन इस्लाम जी बुनियाद आहे। इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼी वञो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान हकीम में बेशुमार जगहुनि ते तक़वा, परहेज़गारी इख्तियार करण जो हुकुम ॾिनो आहे। जेका असल ॻाल्हि आहे दीन इस्लाम जी बुनियाद आहे, तक़वा ऐं परहेज़गारी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा। जेको इंसान अल्लाह खां डिॼी वेंदो, पंहिंजे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ विहारींदो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जूं सभु मुश्किलूं आसान करे छॾींदो। ही तक़वा ऐं परहेज़गारी जो फ़ाइदो आहे। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू फ़ुरक़ाना। जेको इंसान अल्लाह खां डिॼंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे साम्हूं हक़ ऐं बातिल वाज़े करे छॾींदो। फ़ुरक़ाना, वाज़े फ़र्क़ अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अता कंदो। किथे अल्लाह रब्बुल आलमीन ईअं फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह मिन अम्रिही युस्रा। जेको इंसान अल्लाह खां डिॼंदो, अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ, तक़वा, परहेज़गारी पंहिंजे दिल में विहारींदो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे लाइ हर तंगीअ मंझां निकिरण जा रास्ता हमवार करे छॾींदो। केतिरा ॾुख, केतिरियूं परेशानियूं इंसान ते ईंदियूं, फ़इन्न मअल उसरि युस्रा। अक़ीदो रखे त हर तंगीअ खां पोइ आसानी आहे, हर तंगीअ खां पोइ। अल्लाह रब्बुल आलमीन तक़वा ऐं परहेज़गारी जो हुकुम ॾिनो। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा वरज़क़हू मिन हैसु ला यहतसिब। इहो बि फ़ाइदो। तक़वा, परहेज़गारी इख्तियार करण जी वजह सां अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे रिज़्क़ उतां ॾींदो जिथां उनखे वहमो गुमान में बि कोन हूंदो त मूंखे हितां रिज़्क़ मिलंदो। नामुमकिन जगह तां अल्लाह रब्बुल आलमीन उन जे रिज़्क़ जा दरवाज़ा खोले छॾींदो। ही फ़ाइदो आहे तक़वा जो। सवाल पैदा थिए थो त असां ॿुधंदा अचूं त तक़वा, परहेज़गारी, ख़ुदा जो ख़ौफ़ इख्तियार कयो, कामयाबियूं माणींदो। कॾहिं असां इहो मालूम करण जी कोशिश कई त तक़वा छा खे चइबो आहे, तक़वा जी माना मफ़हूम छा आहे। बयान करण वारो बयान करे थो छॾे, ॿुधण वारा ॿुधी था छॾीनि, पर कॾहिं गौर कयो, तवज्जो कई त तक़वा, परहेज़गारी, अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ कहिड़ी शइ आहे। इन जा फ़ाइदा बि असां ॿुधा, इन जो हुकुम बि असां ॿुधो, पर अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इन तक़वा जे बारे में छा ॿुधाए रहियो आहे। छा माना आहे तक़वा, परहेज़गारी जी। सैयदना अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाहु अन्हु खां सही सनद सां रवायत मौजूद आहे। अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था त तक़वा टिनि शयुनि जो नालो आहे। तक़वा, परहेज़गारी, ख़ौफ़ ख़ुदा, लिल्लाहियत, टिनि शयुनि जो नालो तक़वा, परहेज़गारी आहे। जंहिं इंसान टे शयूं इख्तियार कयूं, गोया उन इंसान अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ, तक़वा, परहेज़गारी इख्तियार कई। कहिड़ियूं टे शयूं? फरमाइनि था, युज़कर वला युनसा। अल्लाह रब्बुल आलमीन खे हर दम यादि कयो,
वला युनसा, अल्लाह के विसारियो न। रब्बे कायनात अल्लाह कमुल हाकिमीन, विसारण वारी ज़ात ना आहे। जंहिं तोखे पैदा कयो, जंहिं तोखे सिहत ॾिनी, जंहिं तोखे इक़्तिदार ॾिनो, जंहिं तोखे इज़त ॾिनी, जंहिं तोखे माली दौलत अता कयो, उन्हीअ ज़ात खे हर दम, हर लम्हे, हर घड़ी यादि कंदो कर, अल्लाह खे विसार न। ही दुनिया जी सॼी ख़लक़त, ही दुनिया जी मखलूक, ही जानवर, ही मखलूकात, ही सभु अल्लाह रब्बुल आलमीन जी अता कयल ऐं ख़लक़ियल मखलूक आहे। इन्हनि खे ॾिसी अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र कंदो रहो। वला युनसा, अल्लाह खे न विसार। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन खे तूं यादि कंदे, तुंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो ॾिज वेही रहंदो। ॿी ॻाल्हि, युता वला युसा, रब्बे कायनात जी नाफ़रमानीअ खां बच, अल्लाह जी इताअत ऐं फरमान बरदारी कंदो रहो। ही अल्लाह जो ख़ौफ़ ऐं अल्लाह जो ॾिज, तक़वा परहेज़गारी जी बुनियाद आहे। त इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे नाफ़रमाननि खां बचे, नेकियूं कंदो रहे, अल्लाह खे यादि कंदो रहे। ऐं टी शइ कहिड़ी, अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, युश्कर वला युकफर। रब्बे कायनात अल्लाह कमुल हाकिमीन जो शुक्र अदा कंदो रहो, ना शुक्री न कर। अल्लाह जे अता कयल नेमतुनि ते शुक्रगुज़ारी कंदो रहो, अल्लाह जी ना शुक्री न कर। रब्बुल आलमीन क़ुरान में छा फरमायो, जेकॾहिं तूं अल्लाह जो शुक्र अदा कंदे, अल्लाह रब्बुल आलमीन तोखे वधीक ॾींदो। इज़त, मान, मर्तबो, दौलत, इक़्तिदार, हर शइ अल्लाह रब्बुल आलमीन तोखे अता कंदो। ये अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो ॾिज आहे। रब्बे कायनात तोखे हर शइ अता कंदो जॾहिं तूं अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो ॾिज पंहिंजे दिलि में विहारींदे। ही टे शयूं बुनियाद आहिनि तक़वा ऐं परहेज़गारी खे सम्झण जूं। सही बुखारी जी हिकु रिवायत आहे, उहा पेश कंदो, ॻाल्हि खे अॻिते वधायां। सही बुखारी जी रिवायत आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन हिकु इंसान खे आणींदो, जंहिंजी उमिरि हूंदी 500 साल। 500 साल उन इंसान अल्लाह जी इबादत में गुज़ारी, 500 साल इबादत कई। क़यामत जे ॾींहुं जॾहिं उहो इंसान ईंदो, रब्बे कायनात जी जॾहिं अदालत लॻंदी, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, इन इंसान खे मुंहिंजे रहमत सां जन्नत में दाख़िल कयो, जन्नत में दाख़िल कयो। उहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खे चवंदो, अल्लाह 500 साल जे इबादतुनि जो छा थींदो? दुनिया में आऊं 500 साल इबादत कई, जन्नत में तूं दाख़िल करी पियो पंहिंजी रहमत सां, मुंहिंजे 500 साल जे इबादतुनि जो छा थींदो? इहा ॻाल्हि 3 दफ़ा चवंदो। हदीस में अचे थो, जॾहिं जन्नत जा फ़रिश्ता खणी करे उनखे वेंदा, हू पोइते मुड़ी मुड़ी करे ॾिसंदो ऐं चवंदो, अल्लाह मुंहिंजे 500 साल जे इबादतुनि जो छा थींदो? अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो, हिनखे वापसि खणी अचो। जॾहिं आंदो वेंदो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, तोखे 500 साल जे इबादतुनि जो सिलो खपे। तुंहिंजे वजूद में, तुंहिंजे जिस्म में मुंहिंजूं बेशुमार नेमतूं, हाणे तुंहिंजे 500 साल जे इबादतुनि खे साइमीअ जे हिकिड़े पलड़े में रखियो वेंदो, हिकिड़े तराज़ू में रखियो वेंदो, ऐं मुंहिंजी अता कयल नेमतुनि मंझां सिर्फ़ु हिकिड़ी नेमत जेका अखि आहे, उहा साइमीअ जे ॿिए पासे रखी वेंदी। जॾहिं उनखे तोड़ियो वेंदो, अल्लाह रब्बुल आलमीन जी अता कयल अखि जेका नेमत आहे, उहा ॻरी थी पवंदी, 500 साल जूं इबादतूं हल्कियूं थी पवंदियूं। अल्लाहु अकबर। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, युश्कर। अब्दुल्लाह बिन मसूद फरमाइनि था, युश्कर वला युकफर। हर लम्हे हर घड़ी अल्लाह जो शुक्र अदा कर। सेहत अल्लाह जी नेमत आहे, जवानी अल्लाह जी नेमत आहे, ज़िंदगी अल्लाह जी नेमत आहे, दौलत अल्लाह जी नेमत आहे।
इन नेमतुनि ते अल्लाह जो शुक्र अदा कंदो रह। छा फरमायो? इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼी वञो, गुनाहनि खां पासो कयो, पंहिंजी ज़िंदगीअ में तब्दीली आणियो। इत्तकुल्लाह। सही बुखारी जी हिकु ॿी रिवायत आहे त ख़ौफ़ ख़ुदा कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था त क़यामत जे क़रीब, क़ुर्बे क़यामत, ही जेको सिज तव्हां ॾिसो पिया, इहो सिज अॼु ॾींहं ताईं को साइंसदान, को तजुर्बेकार ॻाल्हि साबित न करे सघियो त केतिरा किरोड़ मील जे फ़ासिले ते हीउ सिज बीठल आहे। केर बि तहक़ीक़ न करे सघियो। किरोड़नि जी तादाद में एतिरो परे आहे, फ़ासिले ते आहे, पर जॾहिं गर्मी थिए थी त गर्मीअ सां माण्हू मरियो बि पवनि था। पाण फरमाइनि था त क़ुर्बे क़यामत इहो ई सिज हिकु मेल जे फ़ासिले ते अची बीहंदो, हिकु मेल जे फ़ासिले ते। अरबी ज़बान में मेल छा खे चइबो आहे इहो ॿुधाईंदा हलूं। अरबी ज़बान में मेल जेको पाण सुरमो पाईंदा आहियूं, सुरमे दाणीअ खे अरबी में मेल चइबो आहे। ॿी किलोमीटर फ़ासिले वारो मेल अलॻि आहे। पाण फरमाइनि था त मेल जे फ़ासिले ते अची सिज बीहंदो। जॾहिं मेल जे फ़ासिले ते बीहंदो, पाण सुरमे दाणी वारो मेल न बि लॻायूं, जेकॾहिं फ़ासिले ऐं किलोमीटर वारो मेल लॻायूं त मूंखे ॿुधायो त हिन सिज जी तपशी गर्मी केरु बर्दाश्त कंदो? पाण फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन 7 क़िस्मनि जे माण्हुनि खे पंहिंजे अर्श जे छांव जे हेठां जॻह ॾींदो। सबातुन युज़िल्लुहुमुल्लाहु फ़ी ज़िल्लिहि यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लु। पाण फरमाइनि था अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे अर्श जे छांव जे हेठां 7 क़िस्मनि जे माण्हुनि खे तॾहिं छांव ॾींदो जॾहिं अल्लाह जे अर्श जे छांव खां अलावा कंहिंजी छांव कोन हूंदी, कंहिं बि शइ जी छांव न हूंदी। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे अर्श जे छांव हेठां 7 क़िस्मनि जे माण्हुनि खे बीहारींदो, राहत पहुचाईंदो। उन्हनि 7 क़िस्मनि जे माण्हुनि मंझां हिकु क़िस्म जो माण्हू, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था दावतु इमरातुन ज़ातु नसबियूं व जमाल। उहा औरत जंहिं इंसान खे दावत गुनाह ॾिनी, बुराईअ जे लाइ उकसायो, बुराईअ जे लाइ घुरायो, दावत ॾिनी, उन इंसान इहो चयो त इन्नी अख़ाफ़ुल्लाह, ऐं अल्लाह खां डिॼां थो। अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ मुंहिंजे दिलि में आहे। दावत क़बूल न कई। पाण फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं आड़े रब्बुल आलमीन पंहिंजे अर्श जे छांव जे हेठां उनखे जॻह ॾींदो। हीउ छा आहे? अल्लाह जो ख़ौफ़ आहे, अल्लाह जो डिॼ आहे। लिल्लाहियत, ख़ौफ़ ख़ुदा, तक़वा, परहेज़गारी दीन इस्लाम जी बुनियाद आहे, जेका अॼु मुआशरे में नापीद थी चुकी आहे, ख़तम थी चुकी आहे, जंहिंजो वजूद धीरे धीरे ख़तम थिए पियो। हर हिकु इंसान बुराई करण ते, धोखो करण ते ऐं ज़ुल्म करण ते वॾो दलेर ऐं जर्री ऐं बहादुर साबित थी चुको आहे। अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ, हीअ इंसान जी कामयाबी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी ॿी हदीस आहे, पाण फरमाइनि था उहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श जे छांव जे हेठां हूंदो जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन इन गुनाह जी दावत मिलण जे बावजूद बि ठुकराए छॾियो, इन जे बावजूद बि गुनाह जी दावत खे ठुकराए छॾियो। 6वीं सदी हिजरी जो अज़ीम मुहद्दिस, अज़ीम मुफ़क्किर अब्दुल्लाह इब्न मुबारक रहमतुल्लाह अलैह, अज़ीम मुहद्दिस गुज़रियो आहे। इहराम जी हालत में वञनि पिया हज करण जे लाइ, हज करण जे लाइ वञनि पिया, रात ऐं सुकून करण जे लाइ हिकु जॻह ते बीहनि था।
साह खण जे लाइ, सुकून हासिल करण जे लाइ हिकु औरत दावत गुनाह ॾियण जे लाइ अची वई, हार सिंगार करे दावत गुनाह ॾिए थी। अब्दुल्लाह इब्न मुबारक रहमतुल्लाह अलैह जो ईमान ॾिसो, तक़वा परहेज़गारी ॾिसो, अल्लाह सां ताल्लुक़ ॾिसो। उन जी दावत खे क़बूल करण जे बजाए उन जा जुमला ॿुधी करे ज़ारो कतार रोए थो। जॾहिं रोईंदो रहियो, उहा औरत फ़ाहिशा औरत अब्दुल्लाह इब्न मुबारक रहमतुल्लाह अलैह खे रोईंदो ॾिसी करे जान छॾाए भॼी वई। अब्दुल्लाह इब्न मुबारक रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नौकर सां गॾु उथी करे वुज़ू कनि था, बरकातूं पढ़नि था, रब्बे काइनात अल्लाह कमुल हाकिमीन खां दुआ कनि था, अल्लाह तो असांखे गुनाह खां बचायो। ही उहो दौर हो जॾहिं माण्हू गुनाह खां बची करे अल्लाह जो शुक्र अदा कंदा हुआ। अॼु असां गुनाहनि ते दलेर थी चुका आहियूं। अॼु असांखे गुनाह गुनाह महसूसु कोन थो थिए, ज़ुल्म ज़ुल्म महसूसु कोन थो थिए। मुआशिरो एतिरो बिगाड़ जो शिकार थी चुको आहे त रब्बे काइनात अल्लाह कमुल हाकिमीन छा फरमायो, इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼी वञो। ऐं दोस्तो यादि रखो, अल्लाह कमुल हाकिमीन नुक्ता नवाज़ ज़ात आहे। जंहिं इंसान जे दिल में राई जे दाणे जे बराबरि अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ हूंदो, ज़िंदगीअ में अहिड़ो मौक़ो ज़रूरु ईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जी ज़िंदगी तब्दील करे छॾींदो। केतिरा वाक़िया मौजूदु आहिनि, पर उहो ख़ौफ़ ख़ुदा जो असांजे दिल में आहे ई कोन। तव्हां नालो ॿुधो हूंदो, शेर आलमुन नुबला में लिखण वारो लिखे थो, काज़ी फुज़ैल बिन अयाज़ पंहिंजे वक़्त जो वॾो डाकू ऐं चोर रहियो आहे। चोरी जे गरज़ सां, ग़लति इरादे सां कंहिंजे घर में दाख़िल थिए थो। क़ुरान करीम जी तिलावत थिए पई, उन घर में तिलावत हले पई, क़ुरान करीम जी आयत हले पई, अलम यअनि लिल्लज़ीन यख़शौन रब्बहुम लिज़िक्रिल्लाह। छा उन्हनि जे माण्हुनि जे दिलनि में अञा अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ न आयो? अल्लाह जे ज़िक्र सां उन्हनि जे दिल में तब्दीली न आई। जॾहिं क़ुरान करीम जी इहा आयत कन ते पहुचे थी, उन जॻह ते चोरी छॾे करे अल्लाह जे अॻियां तौबा ताइब थिए थो, ज़िंदगी तब्दील थी वई, ज़िंदगी तब्दील थी वई। चाहे अल्लाह जो ख़ौफ़ या अल्लाह जो डिॼ इंसान जे दिल में हूंदो, ज़िंदगीअ में अहिड़ो मोड़, अहिड़ो मौक़ो ज़रूरु ईंदो, अल्लाह कमुल हाकिमीन उन इंसान जी ज़िंदगीअ खे तब्दील करे छॾींदो। गुनाहनि जे बजाए नेकिन जी ज़िंदगी, नेकिन जो रस्तो इख़्तियार कंदो। पर अॼु अहिड़ो ख़ौफ़, अहिड़ो तक़वा, अहिड़ी परहेज़गारी मुआशिरे में किथे नज़र थी अचे। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼी वञो। अॻिते छा फरमायो आयत जे अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन आयत में छा फरमायो, वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। अल्लाहु अकबर, अज़ीम हुक्म आहे। वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। हर एक इंसान इहो सोचे समझे, तफ़क्कुर गौर फिक्र करे त उन्हीअ सुभाणे जे लाइ छा मोकिलियो आहे। नुक्ते जी ॻाल्हि ॿुधंदा हलो, अल्लाह कमुल हाकिमीन क़यामत खे सुभाणे जे नाले सां सॼो आहे। वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, सुभाणे जे लाइ उन केतिरी तयारी कई आहे। हालांकि अल्लाह रब्बुल आलमीन इहा आयत कॾहिं नाज़िल फरमाई अॼु खां 1400 साल पहिरियां, ऐं अलाए कॾहिं क़यामत अचे। केतिरा अञा वाक़िया रूनमा थियनि, याजूज माजूज, दज्जाल, उन खां पोइ इमाम महदी, ईसा अलैहिस्सलाम, उन्हनि जूं हुकूमतूं रहंदियूं। उन जे बाद क़यामत ईंदी काफ़िरनि ऐं मुशरिकनि ऐं गुनहगारनि ऐं बदकारनि ते। मोमिन हिन दुनिया मां ख़तम थी वेंदा, क़यामत गुनहगार माण्हुनि ते क़ाइमु थींदी। अञा उहो वक़्तु भला केतिरो परे आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। हर हिकु इंसान इहो सोचे समझे गौर करे उन सुभाणे जे लाइ केतिरी तयारी कई आहे।
नुक़्ते जी ॻाल्हि आहे, अगरि जेकॾहिं सम्झ में अचे। सुभाणे जे लाइ ईअं सम्झो आख़िरत जे मुक़ाबले में हीअ ज़िंदगी ईअं आहे जीअं अॼु जो ॾींहुं आहे सुभाणे ख़तमु थी वेंदो। जीअं अॼु जी ज़िंदगी आहे सुभाणे ज़िंदगी ख़तमु थी पवंदी। 50,000 साल जो हिकु ॾियारो थींदो, उन जे मुक़ाबले में हीअ इंसान जी ज़िंदगी हिकु ॾींहं जे बराबरि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सुनन अबी दाऊद में, पाण फरमाइनि था त मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि जी ज़िंदगी 60 ऐं 70 साल जे विच में हूंदी। वकल मई यंजुज़ु ज़ालिक, थोरा माण्हू हूंदा जेके 60 ऐं 70 जे इन ॾाके खे क्रॉस कंदा। तव्हां ॾिसो त जवाननि जी मौत थिए पई, वॾी तादाद में माण्हू मरनि पिया। इन खां इंसान सबक़ हासिल नथो करे। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त वल तंज़ुर नफ़्सु मा क़द्दमत लिगद, सुभाणे जे लाइ तो केतिरी तयारी कई आहे। हाणे सवाल पैदा थिए थो त असां केतिरी तयारी कई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था त जेकॾहिं को इंसान क़यामत जे मंज़र खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसणु चाहे थो, क़यामत जी तयारी करणु चाहे थो, क़यामत जे हौलनाकिन खे, ॾुखे वक़्त खे, कड़े वक़्त खे, सख़्त हालात खे पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो करणु चाहे थो, उनखे घुर्जे त 2 सूरतूं पढ़े। क़ुरान करीम जूं 2 सूरतूं पढ़े। अम पारे में आख़िरी 3हों पारो सूरत इन्फितार ऐं सूरत तकवीर तव्हां पढ़ी करे ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन केतिरी उन में क़यामत जी मंज़र कशी कई आहे, कहिड़ो नक्शो जेको अल्लाह रब्बुल आलमीन उते छिकियो आहे क़यामती तयारीअ जे लाइ। त असां क़यामत जी केतिरी तयारी कई आहे, इन जगह ते सिर्फ़ 2 ॻाल्हियूं बयानु करे ॻाल्हि खे ख़तमु कंदासीं। क़यामत जी तयारीअ जे लाइ ज़रूरी आहे त इंसान खे 2 कम करणु घुर्जनि। अल्लाह रब्बुल आलमीन सूरत कहफ जे आख़िरी रुकू में छा फरमायो? फमन कान यरजू लिका रब्बिह फलयअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिह अहदा। जेको इंसान अल्लाह रब्बुल आलमीन सां ख़ुशीअ जी मुलाक़ात करणु चाहे थो, अल्लाह सां मुलाक़ात इंसान करे त ख़ुशि थी करे गुज़ारे, ख़ुशीअ जी मुलाक़ात करे, उनखे घुर्जे त 2 कम करे। कहिड़ा 2 कम? फलयअमल अमलन सालिहा, नेक अमल करे, चङा अमल करे, भला अमल करे, वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा, अल्लाह जी इबादत में कंहिंखे शरीक न करे। 2 ॻाल्हियूं, अमल सालिह ऐं उन खां पोइ पंहिंजो अक़ीदो दुरुस्त। पहिरियां अक़ीदो दुरुस्त करे, उन खां पोइ अमल सालिह करे। अमल सालिह रब्बुल आलमीन छा फरमायो? इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात इन्ना ला नुज़ीउ अज्र मन अहसन अमला। जेको इंसान चङा अमल कंदो, भला अमल कंदो, उन्हनि जे अमलनि खे ज़ाया न कयो वेंदो। रब्बुल आलमीन त एतिरी क़दरदान ज़ात आहे जंहिंजो इंसान अंदाज़ो बि नथो लॻाए सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था त अल्लाह कमुल हाकिमीन तव्हांजे अमलनि खे, तव्हांजे नेकिन खे ईअं पालींदो आहे, ईअं पोसींदो आहे, ईअं हिफ़ाज़त कंदो आहे। युरब्बी हा कमा युरब्बी अहदुकुम फुलुवहू। अल्लाहु अकबर। जीअं तव्हां मंझां कोई जानवर जे फर खे, घोड़े जे फर खे पालींदो आहे, उनजी हिफ़ाज़त कंदो आहे, ऐसी ताईं जो हू सवारीअ जे लाइक़ थी पवे तेसि ताईं उनजी हिफ़ाज़त कंदो आहे। रब्बुल आलमीन तव्हांजे कयल अमल जी ईअं हिफ़ाज़त कंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, क़यामत जो ॾींहुं थींदो, इंसान अल्लाह जे साम्हूं जॾहिं ईंदो, अल्लाह कमुल हाकिमीन उन इंसान खे चवंदो त तुंहिंजो फलाणो अमल मूंखे पसंदि अची वियो। बल्कि हदीस जा लफ़्ज़नि त हू इंसान पंहिंजे तबाहीअ जो अंदाज़ो करे चुको हूंदो, त हू नाकाम थी वियुसि, तबाह थी वियुसि, बर्बाद थी वियुसि। पर हू रब रहमान ज़ात आहे, रहम कंदड़ ज़ात आहे।
इंसान जे नंढड़े अमल नंढड़ी नेकीअ खे पालींदो पोसींदो हिफ़ाज़त कंदो आहे। क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसान पंहिंजे नाकामीअ जो यकीन करे चुको हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन तसल्ली ॾींदे फरमाईंदो, बाना तो फलाणी नेकी कई हुई, करण वारो अमल नंढड़ो हो पर उनजी आऊं एतिरी हिफ़ाज़त कई जो अॼु ओहद पहाड़ ऐं जबल जेतिरो उहो तुंहिंजो अमल ऐं अजर थी चुको आहे, खणी करे जन्नत में दाख़िल थी। एतिरी हिफ़ाज़त कंदो आहे रब्बुल आलमीन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सही बुखारी जे अंदरि, पाण फरमाइनि था जॾहिं मूंखे मेराज कराई वई, माण्हुनि जा अमल जॾहिं साम्हूं आंदा विया, उन्हनि जा रजिस्टर उन में नेक अमल बि लिखियलु आहे। हिकिड़ो नंढड़ो अमल जॾहिं आऊं ॾिठो, हिकु इंसान मस्जिद मंझां कख खणी करे ॿाहिरि उछलायो, अल्लाह कमुल हाकिमीन उन कख उछलाइण ते बि उनखे नेकी अता कई, उन जा गुनाह माफ़ करे छॾिया। अल्लाह अकबर। वो कहिड़ी रब रहमान ज़ात आहे, राम कंदड़ ज़ात आहे। तव्हां पढ़ियो हूंदो वाक़ियो मूसा अलैहिस्सलाम ऐं फिरौन जो वाक़ियो। फिरौन केरु हो जेको चवंदो अना रब्बुकुमुल आला, ऐं सभ खां वॾो रब आहियां, सभ खां वॾो रब आहियां। फिरौन चवंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं पंहिंजे पैगंबर मूसा अलैहिस्सलाम खे फिरौन ॾांहुं तबलीग जे लाइ मोकिलियो पिए, तॾहिं अल्लाह छा फरमायो, वक़ूला लहुम क़ौलन लय्यिना, ए मूसा ए हारून, जॾहिं फिरौन सां तव्हां गुफ़्तगू कयो, फिरौन सां जॾहिं तव्हां दीन जी तबलीग ऐं दावत पेश कयो, उन सां सख़्त लहजे में तुर्श लहजे में पेश न अचिजो, बल्कि उन सां बहितरीन ऐं सुठी ॻाल्हि कजो जे मुतनफ़िर न थिए। अल्लाह अकबर। ही अल्लाह कमुल हाकिमीन ज़ात आहे। हू कुन फयकून ज़ात आहे। चाहे त कुन फयकून जे ज़रिए फिरौन खे तबाह बि करे सघियो पे, मारे बि सघियो पे, पर अल्लाह रब्बुल आलमीन एॾी रहम कंदड़ ज़ात आहे पंहिंजी मख़लूक़ ते, जो फरमाइनि था त जॾहिं फिरौन सां गुफ़्तगू करी, उन सां नरम लहजे में, धीमे लहजे में, बहितरीन अंदाज़ में गुफ़्तगू कजां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, के दिन मंझां जंगे बदर जे के दिन मां कुझु अहिड़ा क़ैदी हुआ जंहिंजूं औरतूं बि क़ैद थी करे आयूं। उन्हनि क़ैदी औरतुनि मंझां हिकिड़ी औरत रोई रही आहे। पाण फरमाइनि था इन खां पुछो छाजे लाइ रोए थी, छाजे लाइ रोए थी? पुछो वियो, चवे थी मुंहिंजो मासूम ॿार, खीर धाईंदड़ ॿार, उहो गुम थी चुको आहे। थोरी देरि खां पोइ जॾहिं ॿार मिले थो, उहा औरत पंहिंजे ॿार खे सीने सां लॻाए थी। छो न लॻाए? छो लॻाए? पंहिंजी माउ जे हेॾा ॾुख तकलीफ़ूं काटियूं, 9 महीना पेट में रखियो, हिकिड़े साह जी क़ीमत बि इंसान नथो ॾेई सघे। जॾहिं पंहिंजे ॿार खे खणी करे सीने सां लॻाए थी, चुमे थी, अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वञो इन औरत खां पुछो, इहा औरत पंहिंजे पुट खे ॿरंदड़ बाहि में विझंदी? साहबनि चयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं मुमकिन आहे? थोरी देरि जे लाइ ग़ाइब थियण ते बेचैन थिए थी, परेशान थिए थी, भला कीअं मुमकिन आहे त इहा औरत पंहिंजे पुट खे ॿरंदड़ बाहि में विझंदी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए मुंहिंजा सहाबियो, यादि रखो, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी मख़लूक़ ते इन माउ खां 70 गुना वधीक प्यार ऐं मोहबत कंदड़ ज़ात आहे। त उन ज़ात जो हक़ आहे उनखे राज़ी कयूं, चङा अमल कयूं, क़यामत जी फ़िक्र कयूं, पंहिंजो अमल ऐं पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयूं। फमन कान यरजू लिका रब्बी फलयअमल अमलन सालिहा इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला मन अमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयिजन्नहु हयातन तय्यिबा। नेक अमल कयो, नेकियूं कयो, अल्लाह खे राज़ी कयो, गुनाहनि खे छॾियो, नेकिन जे रस्ते ते अचो। ऐं ॿी ॻाल्हि, पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो। अक़ीदो, इहे ॿई शयूं आख़िरत जी फ़िक्र ऐं आख़िरत जी तयारीअ जे लाइ मुयसर तरीन अमल आहे। इनखे कंहिं बि सूरत में न छॾियो, पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो। अॼु ॾिसो अक़ीदे जे मुतालिक़ केतिरियूं ख़राबियूं मौजूदु आहिनि, केतिरियूं ख़राबियूं।
सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि ॿिनि दलीलनि जी बुनियाद ते यारींदो हलां। तव्हां ॿुधो हूंदो हर जॻह ते नारो लॻे थो मअबूद व मसजूद हर जॻह मौजूद। ॿुधो आहे न तव्हां? मअबूद व मसजूद यानी अल्लाह हर जॻह मौजूद। अल्लाह रब्बुल आलमीन माना हर जॻह ते मौजूद आहे। हालांकि इहो अक़ीदो कंहिं बि सूरत में दुरुस्त न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ज़ात जे एतबार सां हर जॻह ते मौजूद न आहे। पंहिंजे इल्म जे एतबार सां अर्श अज़ीम ते मुस्तवी आहे। माण्हू चवंदा आहिनि त माबूद व मसजूद हर जॻह मौजूद। अल्लाह रब्बुल आलमीन नऊज़ बिल्लाह गंदिन जॻहनि ते, शराब खाननि में, मैखाननि में, मलाखड़नि में, गंदिन जॻहनि ते, काकूस में, लैट्रिन में, उहा बि जॻह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक ज़ात आहे। पंहिंजे ज़ात जे एतबार सां छा उन जॻह ते मौजूद आहे? ज़ात जे एतबार सां न, पंहिंजे इल्म जे एतबार सां अल्लाह रब्बुल आलमीन हर जॻह ते मौजूद आहे। दलील मौजूद आहे सैयदना अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु जी वॾी रिवायत आहे, मुख़्तसर कयां थो। अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाइनि था त हर आसमान जे विच में केतिरो फ़ासिलो आहे? 500 साल जो जे मुसाफ़िर सफ़र जेतिरो फ़र्क़ु आहे। हर आसमान जे विच में एतिरो फ़ासिलो आहे। उन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जो अर्श आहे। अल्लाह रब्बुल आलमीन 7 आसमान ऐं अर्श जे विच में बि 500 साल जेतिरे सफ़र जेतिरो फ़र्क़ु आहे। उन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जी कुर्सी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी कुर्सी अर्श जे मथां आहे ऐं उन जे विच में भई अर्श जे विच में कुर्सी जे विच में 500 साल जेतिरो फ़ासिले जेतिरो फ़र्क़ु आहे। उन कुर्सीअ ते रब्बुल आलमीन अर्श अज़ीम ते मुस्तवी आहे। कीअं मुस्तवी आहे असां नथा ॼाणूं, अल्लाह खे ख़बर आहे। अॻिते अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो वल्लाहु फ़ौक़ल अर्श, अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। व यअलमु मा अंतुम अलैहि, तव्हां जंहिं बि हाल में आहियो अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो त तूं कहिड़ी हालत में आहीं, किथे वेठो आहीं। तॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन आख़िर सूर पढ़ियल आयत जे आख़िर में फरमायो इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तामलून, अल्लाह तुंहिंजे हर कम खां बाख़बर आहे। अल्लाह गाफ़िल न आहे। वमल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा तामलून, तव्हां जेको बि अमल कयो था अल्लाह बेख़बर न आहे। अल्लाह नऊज़ बिल्लाह गाफ़िल न आहे। तव्हांजे हर कम खां बाख़बर आहे। अल्लाह खे तव्हांजे हर कम जी ख़बर आहे। पंहिंजे अर्श अज़ीम ते मुस्तवी थी करे तव्हांजे हर कम खां बाख़बर आहे। इहो नारो ग़लति, माबूद व मसजूद हर जॻह मौजूद नारो ग़लति आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे इल्म जे एतबार सां मुस्तवी आहे अर्श अज़ीम ते। वला युहीतून बिशैइन मिन इल्मी, अल्लाह जे इल्म जो इहातो केर बि नथो करे सघे त अल्लाह जो इल्म केतिरो वसी आहे। हिकु इहा ॻाल्हि अक़ीदो। ऐं ॿियो जेको अक़ीदो अॼुकल्ह माण्हुनि जे अंदरि मौजूदु आहे उहो तव्हां ॾिठो हूंदो अक्सर माण्हुनि जे किचन में, गलनि में ऐं ॿाहुनि में तव्हां उनखे कड़ा ॾिसंदो ऐं धागा ॾिसंदो। इहे अक्सर माण्हू ॿधनि था। तसवुर छा था कनि? इहो धागो असांखे छॾाईंदो। वाक़ियो लिखण वारो लिखे थो किताबुनि में त को माण्हू कंहिं पीर साहिब वटि वियो त मूंखे धागो करे ॾे। उन चयो थी बाबा इहो धागो वटे ॾिनई, जेकॾहिं धागो ॻिचीअ मंझां छिॾी पियो तुंहिंजी मौत वाक़िअ थी पवंदी। उहो शख़्स ग़रीब हो, धागो पाए करे कंहिं झंगल में वियो काठियूं करण जे लाइ, कंडे टारीअ में को धागो छिॾिजी पियो। हिन चयो हाणे मुंहिंजी मौत आहे, कपिड़ो विछाए सुम्ही रहियो, मुंहिंजी मौत अची वई। लंघण वारो लंघियो, छा थिए थी? मुंहिंजी मौत अची वई। चई कीअं? तूं त ज़िंदा वेठो आहीं। कि पीर साहिब चयो त धागो जॾहिं टुटी पियो तुंहिंजे गले मां तुंहिंजी मौत वाक़िअ थी पवंदी। माण्हुनि जा अहिड़ा अक़ीदा आहिनि। धागो ॻिचीअ में ॿधणु ऐं ॿाह में ॿधणु, कड़ो लॻाइणु, इहो अल्लाह जे अक़ीदे तौहीद जे बरख़िलाफ़ अमल आहे। अल्लाह ते माना उहो इंसान भरोसो तवक्कुल नथो रखे। उन जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ न आहे, इन धागे जो ख़ौफ़ आहे। हदीस सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जो असर मौजूदु आहे। पाण कॾहिं वञनि था त उनजे घरवारीअ जे गले में धागो ॿधल आहे। औरत ज़ात आहे, कमज़ोर, ॾिठई धागो ॿधल आहे। उन खां पुछे थो त धागो छा जो आहे? चवे थी फलां यहूदन औरत आहे, ॾाठ में सूर हो, तकलीफ़ हुई,
बाद रिवायत में अख में तकलीफ़ हुई, धागो वटाए पढ़ में सूर छड़ियो। अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाहु अन्हु इते ख़ामोश नथा थीन, फरमाइन था त अल्लाह जो कसम जॾहिं तोखे तकलीफ़ हुई, शैतान तुंहिंजे दिल ऐं दिमाग़ में कन में वसवसा विझी रहियो, धागो पटाए ॿधंदीअ तुंहिंजो उहा तकलीफ़ दूर थी वेंदी। जॾहिं पढ़ाए करे आईं त तुंहिंजो तकलीफ़ दूर थी वई। शैतान तोखे ईअं कयो ऐं अॻिते वधी करे ॻिचीअ मंझां धागो छिनी उछलाए थो, चवे थो अब्दुल्लाह जी आल इन शिरक खां बेज़ार आहे। माना अब्दुल्लाह बिन मसूद इन खे शिरक चयो, इन शिरक खां जेको बेज़ार आहे। ऐं इहो बि नुक़्तो ॿुधंदा हलो त जेका शइ फ़ाइदो ॾिए उहा हलाल नथी थी सघे। वरी ॿुधो, जेका शइ इंसान खे फ़ाइदो ॾिए उहा हलाल नथी थी सघे। तव्हां ॾिसो शराब, उन में केतिरा ई फ़ाइदा अॼुकल्ह तबीब ॿुधाइनि था, हलाल थी वियो, हलाल थी वई उहा शइ। खिंजीर आहे, उन जो गोश्त, उन जूं हॾियूं वॾे क़ीमती जेको रेट में विकामनि थियूं, छा उन जो खाइणु, उन जो इस्तेमालु करणु जाइज़ थी वियो? जेका शइ फ़ाइदो ॾिए उहा शइ हलाल नथी थी सघे, को क़ाइदो कोन्हे। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन न चाहे त ॿ ॻाल्हियूं ज़िक्र थियूं त इंसान सभ खां पहिरियां आख़िरत जी तयारीअ जे लाइ इंसान पंहिंजो अमल दुरुस्त करे, अक़ीदो दुरुस्त करे। उन ॾींहं जे लाइ जे ॾींहं जे बारे में अल्लाह फरमायो, वत्तकू यौमन तुरजऊन फीह इलल्लाह सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत व हुम ला युज़लमून या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिय यौमुन ला बैउन फीह वला खुल्लतुन वला शफ़ा वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून। जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, वला तज़िरु वाज़िरतुन विज़्र उख़रा। जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, यौम ला तमलिकु नफ़्सुन लिनफ़्सिन शैआ वल अम्रु यौमइज़िन लिल्लाह। उन जी तयारी कयो, उन जी तयारी कयो, उन जे लाइ तयार थी वञो। आख़िरत सवरजी पवंदी, आख़िरत तव्हांजी बहितर थी पवंदी। उहो ॾियारो ॾाढो सख़्तु आहे, उन ॾींहं जी असांखे तयारी करणी पवंदी, अमल करे। ऐं उन खां पोइ जेको पंहिंजो अक़ीदो दुरुस्त करे, क़यामत जे ॾींहुं केरु कंहिंजो न थींदो। वला तज़िरु वाज़िरतुन विज़्र उख़रा, केरु कंहिंजो वज़न न खणंदो। यौम यफ़िर्रुल मरउ मिन अख़ीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह। माउ पंहिंजे औलाद जी, पीउ पंहिंजे औलाद जो न थींदो, दोस्त दोस्त जो, अज़ीज़ अज़ीज़ जो न थींदो। इहे क़राबतदारियूं, इहे रिश्तेदारियूं, इहे मोहबतूं, इहे ख़ानदान, इहे सभु भॼी पवंदा। पंहिंजी तयारी कयो आख़िरत जी। मिसाल सही बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं पंहिंजी धीअ, कहिड़ी प्यारी हुई, हदीस में अचे थो, जॾहिं सईदा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर ईंदी हुई, पाण सगोरा उथी बीहंदा हुआ, उनखे जेको गले लॻाईंदा, उनखे चुमंदा हुआ। एतिरी प्यारी हुई। हिकु ॾींहुं अल्लाह जे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या फातिमत बिन्त मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलीनी मिन माली ला उगनी अनक मिन अल्लाह शैया। फातिमा, जेका बि शइ घुरणी अथई दुनिया में घुरी छॾ, ताक़त हूंदी ॾेई छॾींदुसि, पर ला उगनी अनक मिन अल्लाह शैया, यादि रख क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन खां तोखे न छॾाए सघंदुसि। जॾहिं अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे धीअ खे नथा छॾाए सघनि, अल्लाह जा बाना अॼु जो हेरो खेरो कीअं पंहिंजे मुरीदनि खे छॾाए सघंदो? इन अक़ीदे खे दुरुस्त छो नथा कयो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस आहे, पाण सगोरन अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि खे मुखातिब थी करे चयो। सही बुखारी जी रिवायत आहे किताबुल मगाज़ी में। पाण फरमाइनि था, हिकु ॾींहुं राति जे वक़्तु, सर्दी जी मौसम आहे, सीअ जो मौसम आहे, सभु माण्हू दुनिया जा सभु माण्हू सुतल आहिनि, आराम में आहिनि। अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं घर खां ॿाहिरि वञनि था, कॾहिं घर में अंदरि अचनि था। हदीस में अचे थो, रावी चवे थो त अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक तां पघर वहे पियो। ऐं छा फरमाइनि पिया,
अईक़िदू सवाहिबल हुजरे फरुब्ब कासियतिन फि दुनिया व आरियतुन फिल आखिरह। इन कमरनि में सुतल औरतुनि खे उथारियो, इन्हनि खे चओ त निमाज़ पढ़नि। क़यामत जे ॾींहुं इहे औरतूं जेकॾहिं इबादत नथियूं कनि, केरु मुखातिब हूं? अल्लाह जे पैगंबर जूं घर वारियूं, मोमिननि जूं मारूं। उन्हनि खे अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पियो, इन्हनि खे उथारियो पंहिंजे कमरनि मां, चवनि त इबादत कनि अल्लाह जी, क़यामत जे ॾींहुं आउं उन्हनि जे कमु न ईंदुसि। पाण फरमाइनि था सुठे ख़ानदान वारियूं, हसबो नसब वारियूं, उम्दा लिबास पाइण वारियूं, बहितरीन खाधो खाइण वारियूं, क़यामत जे ॾींहुं अल्लाह वटि उघाड़ियूं बीठल हूंदियूं। जेकॾहिं उन्हनि जो अमल दुरुस्त न हुयो, अल्लाह जे अॻियां उघाड़ियूं बीठल हूंदियूं, ऐं उन जे कम कोन ईंदुसि। त अल्लाह जा बाना इन क़यामत जे मंज़र खे साम्हूं रखी करे पंहिंजे अक़ीदे जी, पंहिंजे अमल जी इस्लाह कयो। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता करे। अल्लाह असांजा गुनाह माफ़ करे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे नमाज़ी बणाए। मुआशिरे में इन नमाज़ जे मुतालिक़ वॾी कोताही मौजूदु आहे। तव्हां ॾिसो मस्जिदूं तव्हांखे तक़रीबन वीरान नज़र ईंदियूं, उन जे मुक़ाबले में बाज़ारूं, मेला, मलाखिड़ा, जॻहूं, होटलूं, दुकान तव्हांखे भरियल नज़र ईंदा। तव्हां ॾिसो इन नमाज़ जी केतिरी फ़िक्र आहे असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। सैयदना उमर रज़ी अल्लाह अन्हु खे जॾहिं शहीद कयो वियो, मिंबर में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिंबर उन मुसल्ले ते बीही करे फजर जी नमाज़ पढ़ाए रहिया आहिनि। अबू लोलो फिरोज़ मजूसी खंजर खे 3 ॾींहं ज़हर में रखी करे, ज़हर आलूद खंजर उमर रज़ी अल्लाह अन्हु जे सीने ते 3 वार करे उनखे ज़ख़्मी थो करे, शहीद थो करे। जॾहिं उन जी तबियत बहाल करण जे लाइ जॾहिं उनखे खीर पीआरे वियो, सहाबी चवनि था खीर पीआरियो वियो, उहो खीर डायरेक्ट आंड्रनि मां निकिरी आयो, आंड्रा वढिजी चुका हुआ। एतिरी कैफ़ियत ख़राब आहे। सहाबा चवनि पिया अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन ख़लीफ़े खे अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु खे को सहारो ॾिजे, को तरीक़ो इख्तियार कजे जो इहो पंहिंजी असली हालत में अचनि, आख़िरी वक़्त में का नसीहत, का वसीयत करे वञनि। सॾ ॾींहं पिया उन जो पुटु अब्दुल्ला उमर रज़ी अल्लाह अन्हु जो कंधु मुबारक, ॾाढो मुबारक पंहिंजे सथर ते रखी करे कुझु चई रहिया आहिनि उमर रज़ी अल्लाह अन्हु, पर सम्झ में न पियो अचे छा पिया चवनि। जॾहिं पंहिंजो कनु अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजो कनु उमर रज़ी अल्लाह अन्हु जे मुंहं जे वेझो कयो, कुझु ॻाल्हियूं चवनि पिया, सम्झ में न पियूं अचनि। जॾहिं गौर कयो वियो, 2 ॻाल्हियूं चवनि था। कहिड़ी ॻाल्हि? चवनि था त अब्दुल्ला मुंहिंजो कंधु ज़मीन ते रख, आख़िरी वक़्तु आहे, मुंहिंजो कंधु हिन ज़मीन जी हिन मिटीअ ते लॻे, शायदि अल्लाह खे मुंहिंजे हिन हाल ते रहम अची वञे, अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ करे ऐं जन्नत में दाख़िल करे छॾे। अल्लाहु अकबर। केरु आहे? उमर रज़ी अल्लाह अन्हु, ख़लीफ़तुल मुस्लिमीन, अमीरुल मोमिनीन, ख़लीफ़ा सानी, उमर फिल जन्नह। उमर इहो आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में जन्नत जी बशारत ॾिनी। उमर रज़ी अल्लाह अन्हु उहो माण्हू आहे जंहिंखे शैतान ईंदे पंहिंजो रस्तो तब्दील थो करे छॾे। उहा हस्ती, उहा ज़ात चवे थी मुंहिंजो कंधु ज़मीन ते रखो, अल्लाह रब्बुल आलमीन खे मुंहिंजे हिन हाल ते रहम अचे, मुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾे। जॾहिं उनखे सहारो ॾिनो वियो त उमर रज़ी अल्लाह अन्हु खे हिकिड़े सहाबी चयो त चई उमर रज़ी अल्लाह अन्हु नमाज़ जे मुतालिक़ जेका ॻाल्हि करणी आहे, उहो ॾाढो जेको मुस्तैद ऐं तैयार रहंदा हुआ, नमाज़ सां वॾी मुहबत हुई। उमर रज़ी अल्लाह अन्हु जे कन में वञी करे चयो अस्सला अस्सला अस्सला। उमर रज़ी अल्लाह अन्हु नमाज़ 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 जी तैयारी कर। हदीस तारीख़ साहबा चवनि था त उमर रज़ी अल्लाह अन्हु अखि खोलीनि था, तबियत बहाल थिए थी, चवनि था त आऊं नमाज़ पढ़ी चुको आहियां, मन तरक सलात ला हज़ फिल इस्लाम। मुंहिंजो इहो पैगाम सभिनी माण्हुनि खे ॾेई छॾियो, जेको नमाज़ नथो पढ़े उनजो इस्लाम में को हिसो आहे ई कोन, उहो इस्लाम खां ॿाहिरि आहे। आख़िरी वक़्तु पंहिंजो इहो पैगाम सभिनी खे पहुचाए करे अल्लाह खे प्यारा थी विया। अल्लाह जा बाना नमाज़ जे मुतालिक़ पंहिंजो पाण खे तयारु कयो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता करे। अल्लाह रब्बुल आलमीन जेसि ताईं ज़िंदा रखे, इस्लाम ते ज़िंदा रखे, जॾहिं मौत हुजे ईमान जी हालत मौत हुजे। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।